वाह जी ठहिया मां वटि गुल हुजनि त उहे पाराइजनि तोखे। हेॾे मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए मोरा, इहो काथों जो इंसाफ़ आहे? हिकिड़ी छोकिरी जी जुआरी नशाई सां शादी करायो, वरी उहो इन ज़ुल्म जो भॼी जान छॾाइण जी करे त वरी पोइ हुनखे पकिड़े ऐं पीउ जी उमिरि जे 65 सालनि वारे पोड़े सां शादी करायो। न मूंखे ॿुधाए, व्हाट्स रॉन्ग विद दिस वर्ल्ड? तोखे वरी छा शो ट्रम्पू जी धीअ ख़बर बि अथी त घर में कंहिंखे इहा तुआरी ॿोली टिड़मिड़ कोन्हे करणु ईंदी, तॾहिं बि सॼो ॾींहुं इहो वात चिबो आहे तुंहिंजो। मासी मां तंग थी वई आहियां जहालत मां। मासी सकी जे घर वियसि त हू वीचारी बुख ते वेठी आहे, पर मुड़ुस खे ॿार खपनि, ॼण हू ATM मशीन आहे, 24 कलाक 7 ॾींहं सर्विस। हिते अच त ख़बर थी पए त सारा जी 65 सालनि जे पोड़े सां शादी थी थिए। मां इहा शादी न थियणु ॾींदुमि मासी। माई मांखे बनाम न कराए, ख़ुदा खे मन पंहिंजो। सारी जी मां उहा लुची रंधो मुंहिंजा बुज पटाईंदीअ तूं। सारा जी मां सेरा त मां सवा सेर आहियां। हिकिड़ी माउ थी करे पंहिंजे बचे सां एॾो ज़ुल्म कीअं थी करे सघे? आई हिते इहो आम आहे, तूं छा कंदीअ मितेरे जेतिरी? मां डेंबी चपन मासी मोरा खे पंहिंजी ससु सम्झंदे इहो वचन थी कयां त मां सारा जी शादी इन 65 सालनि वारे पोड़े सां करणु न ॾींदमि। पोइ भली मूंखे कहिड़ी बि हद ताईं वञिणो पवे। मूंखे आशीर्वाद ॾे ससु सगोरी। हे वठो, चुप करे वे घर त ॼुंडा न पटिया। हीअ मोतबर वरी हातिम ताई शी आहे। जॾहिं छोरी जा माउ पीउ राज़ी त असांजो कहिड़ो कमु विच में? हातिम ताई बि अगरि सिंधी हुजे हा त हुनखे घर वारा सखावत करणु न ॾियनि हा, पर मां हाणे फ़ैसिलो करे चुकी आहियां। मूंखे माफ़ु करे छॾिजो ससु सगोरी, मां वचन ॾेई चुकी आहियां। तुंहिंजे वचन जी हेड़ी तेड़ी चुप करे वे रहंदो, दुश्मनियूं थी वधाए पई पाड़े में। असां त कोन चयोसीं सारी खे त तूं वञी भॼ। पंहिंजो जीवन साथी चूंडणु इंसान जो बुनियादी हक़ आहे ऐं हुन सिर्फ़ु पंहिंजो हक़ घुरियो आहे। मां सारा सां गॾु आहियां। सारा, आई एम सॉरी, आई एम कमिंग। सारी जी शादी बि हिकिड़े पुराणे झड़त सां था कराइनि। छोकर ॾिस त नंढी नेटरी जवान छोकर आहे ऐं मुड़सालू ॾिस त ॾंदु कोन अथसि वात में। हथ जी कयल अथसि। खानदान सिधो सां ज़ुल्म आहे। ज़ुल्म छा जो आहे? कंहिं चए तूं पंहिंजो हथ सां मोकारो कर। हाणे इहो ॿियनि जे लाइ सबक़ु आहे। अम्मा तव्हांजी शादी कीअं थी? अब अपने जी वारो वारी ही त हीअ घड़ी मुंहिंजी शादी करायो। मां वारे पीउ त हिननि खे चयो त मां हाली पंहिंजी छोकिरी न ॾींदुसि, पर तो वारे पीउ जो किरोध शुरू कयो त पोइ केरु पुॼे? अबा मूंखे शादी कराइण त ज़हर थो खावां। अबा मालिक तारीख़ ॾियनि त मां तुंहिंजी शादी करायां न। बाक़ी हाणे अबा तो वारी शादी खां मां पंहिंजो मथो त कोन फाड़ींदुसि। अबा शादी कराइण सां मरी वेंदोमांइ। अबा मां तो वारे सोरे ॾे वियुसि, हुन मूंखे ठुफ जवाबु ॾेई छॾियो। अबा ॿीहर वञो 30 वञो, हिन मस्ताने जे मन जी आस पूरी करे। अबा मां वसु कयो थमांसि, भला हाणे संग खां मारींदोमांसि त कोन मां। अबा मेड़ देड़े वठी वञे न, 4 माण्हू उतां कदे सीड़जी वेंदसि, न करे सघंदो। अड़ी ॿुधो आहे तो वारो मङे तो शादी खां ज़हर थो खाए। हलड़ी हल, मां न ॻाल्हाईंदीमांइ। चाचो चिड़ाक हा करे विझे त। अदा साईं गुडी जी शादी अथव, अचिजो। अचो।
पोपणे गोठ जा माण्हू वठी अबे वटि मेड़ थी आयो। उआ 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 अब्बा रो न बस कर, तोखे मां टी टी पापा वठी ॾींदसि। अम्मा बाक़ी मांखे हो त हे बेसमझ, तू नंढड़नि खां नंढड़ो आ, पोइ मांखे बि टी टी पापा पापा वठी ॾे न। हेॾे मांखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, इहो टी टी पापा आहे छा जो तोखे मां वठी ॾियां? जेको पिजड़ू खे थी वठी ॾे हुनखे त मां ॾियां थी दिलासो, तूं त ॾाहो थियो न। अबा गोंजा न खाना जा नमणे जो नमणे हेड़ा नर डडा आणे मां जियो ता कथे कढे। अबा छो करे अॻे पोता जिया, पर मां इहो अर्ज़ड़ो कंदुसि त अबा मूंखे 2-3 महीना मोहलत ॾियो। छोकर जी मासी के वई अञा 3 महीना गुज़री अबा। अबा हथ खीर में हथ नीर में, भला हाणे मुया त मोटी कोन ईंदा, हे रस्मा बि रब खलकियूं न पा। अबा गोंजा न खाना तुंहिंजी ॻाल्हि बि सही आ, पर मां इहो अर्ज़ड़ो थो कयां त मूंखे थोरी मोहलत त मिलंदी त तव्हांजो बि अबा भलो थी पवंदो, मुंहिंजो बि अबा भलो थी पवंदो। न्याणी आ अबा, उन खे बि कुझु ॾियां, उन वीचारी जो बि हक़ु आहे। पोइ इन जे करे मां चवां थो मूंखे कुझु मिड़ई मोहलत ॾियो। हा अबा चाचा चढ़ा कर, अबा तूं हक़ थी आ, पाण ते अरूभरू बार न रखो, मुस्लमानी आसानी आ, मिड़ई भाइरी में जेको थी सघियो। बाक़ी शादी खां पोइ बि त माण्हू वठे थो न अबा। अबा दर ते दुश्मन ईंदो आहे बि माण्हू न कंदो आहे, पाण में त भाई रहियूं अबा। पोइ मथे महीने जी जेका तारीख़ तव्हां सलाह करे ॿधो, मां तव्हां सां वेठो आहियां अबा। अबा टी खां न इहो अबा मिठाई वारो दॿो खणी आ त सभिनी जो वात मिठो करायां। अबा हाणे हिकु महीनो तारीख़ पकी कयो त मिठाई जे दॿे खुलण में कहिड़ी देरि आहे? ॻाल्हि सही थो करे, हाणे कहिड़ो महीनो थो हले? अबा हे अथव रजब, मथियों अथव शाबान। अबा पोइ शाबान जी 7 तारीख़ ते निकाह रखूं था। अबा शाबान में शादी नाहे थींदी, शाबान में सखी लाल घोट थियो आहे, ॿियो न थींदो। हा इहा छोकिरे ॻाल्हि सफ़ा सही कई आहे। हाणे हीअं था कयूं अबा जो रजब जी आख़िरी तारीख़नि मूं था रखूं का हिकिड़ी। अबा रजब जा ॾींहं ई वरी कहिड़ा बचा आहिनि, एॾो जल्दी अबा छा थी सघंदो? पोइ तव्हां खणी रमज़ान कयोसीं अबा। चाचा रमज़ान में हूंदा माण्हुनि खे रोज़ा, मथों वरी हारड़ जी गर्मी, हे मौसम सही आहे। हा चाचा चढ़ा कर, छोकिरो सही थो चवे अबा। रमज़ान में गर्मी हूंदी, माण्हुनि खे रोज़ा हूंदा, अहिड़ी गर्मी जो माण्हू जो बीठे साहु थो वञे अबा। अबा मां तारीख़ घरों वठां त पोइ पक था कयूंसि। बसि चाचा, हाणे शादी जी तारीख़ वरी ज़ाइफ़ां ॿुधाईंदियूं। अबा टी खां न घरों इन करे तारीख़ पुछबी आहे अबा जो छोकिरी जे महीननि वारनि में शादी न कराइबी आहे, सम्झ चरिया न। अबा शेरल, तूं मिज़माननि खे चांहि पाणी पीआरे त मां घरों थी थो अचां अबा। मां डेंबी चपन ये तो रोगा है। मां डेंबी चपन मासी मोरा खे पंहिंजी ससु सम्झंदे इहो वचन थी कयां अॻे न त मां सारा जी शादी उन 65 सालनि वारे पोड़े सां न करणु ॾींदमि, पोइ भली मूंखे कहिड़ी बि हद ताईं वञिणो पवे। मूंखे आशीर्वाद ॾे ससु सॻोरी। ओके इहो थोरो मज़ेदार डायलॉग आहे न। मां डेंबी चपन मासी मोरा खे पंहिंजी ससु सम्झंदे इहो वचन थी कयां त मां सारा जी शादी इन 65 सालनि जे पोड़े सां करणु न ॾींदमि, पोइ भली मूंखे कहिड़ी बि हद ताईं वञिणो पवे। मूंखे आशीर्वाद ॾे ससु सॻोरी। तव्हां असांजी गुॾी जी शादी अथव, अचिजो। अचो